अस्सलाम वालेकुम दोस्तों, यूट्यूब चैनल शमशेर तईम में एक दफ़ो तव्हां दोस्तनि खे ॿीहर पहली कार। जीअं त दोस्तों अॼु तव्हां दोस्तनि जे लाइ सुर लीला चनेसर मां चंद सूखड़ियूं खणी हाज़िर थिया आहियूं। उमेद आहे त तव्हांखे हीअ सूखड़ियूं बाग़े जी पसंदि ईंदियूं। मौजू जो आगाज़ करण खां पहिरीं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त नवां जेके ईंदड़ दोस्त आहिनि असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा हलो ऐं बेल आइकन खे प्रेस कजो ताकी फ्यूचर में भी जेके असांजो अपलोड वीडियो कयूं वेंदियूं आहिनि से तव्हां वटि बर वक़्तु आसानी सां तव्हां ताईं उन्हनि जी रसाई मुमकिन थी सघे। दोस्तों हलूं था गुजरातनि तरफ़। पहिरीं गुजरात सुर लीला चनेसर मां ज़ात शहर मिट्टी जड़ी लीला, ज़ात शहर मिट्टी जी अड़ी लीला, अदा ज़ात जा गोरी शहर खाई मिट्टी जी है मर। मिट्टी जी मर या घर जी मिट्टी लगन या चंदा हूँ बा मर लग गया मिट्टी जी। तो चेते ज़ात शहर मिट्टी जड़ी लीला ना चेती गोरी खाई मरड़ी लीला जो तो चनेसर के हार ते खपाए छो। वरी बी गुजारत सुर लीला चनेसर मां त रछ रांद जी करे ज़ात गाह वठी वई, अदा रछ है कंवरो रांद जी कुपत ज़ात चनो ऐं गाह है सर। चेतो रछ रांद जी करे ज़ात गाह वठी वई न चेती कंवरू कुपत करे चने सर वठी वई। टी गुजारत इन ही सुर मंझा हाणे साईं कंवरू ऐं लीला जो सौदो थियो हार ते 9 लखे हार ते हिकड़ी रात जे लाइ चनेसर जे। लीला एक रात जे लाइ चनेसर 9 लखे हार ते खपाए छॾियो कंवरू खे। जॾहिं हिकु ॾींहुं पूरो थियो त चनेसर आयो पंहिंजे घर, लीला ऐं लीला जी माउ खे कढी छॾी घर मां जो कढी छॾी त हाणे ॿाहिरि इहे निकिता अचनि पिया त हे वीचारी अफ़सोस में हुजे लीला कि लीला जी माउ जो ॻाल्हाइण आहे लीला सां त खाज जो त कई हाणे नालो कहिड़ो, खाज जो कयई हाणे नालो कहिड़ो, अदा खाज जो आहे नास्तो ऐं नालो आहे अरमान। हाणे मां थी चवे लीला खे त मुई नास्तो कयो हाणे अरमान कहिड़ो। दोस्तों वरी भी गुजारत हिकिड़ी ऐं आख़िरी सुर लीला मां त हाणे चनेसर जे घरां कढण खां पोइ लीला खां ॻोठ वारियूं पाड़े वारियूं पुछनि पियूं दादी कीअं थियो छा थियो। त हाणे वरी लीला जो ॻाल्हाइण आहे पंहिंजनि साहेड़ियुनि सां त मुंहिंजे शहर में वॾो उज़वो नाले जो आहे, मुंहिंजे शहर में वॾो उज़वो नाले जो आहे, अदा शहर आहे कढण उज़वो हथ नालो आहे कंवरू। चेती अदियूं मुंहिंजे कढण में वॾो हथ कंवरू जो आहे। उम्मीद थो कयां दोस्तों तव्हांखे वीडियो पसंदि आयूं हूंदियूं ऐं गुजारतूं तव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम जेको आहे सुर सुहिणी मेहार मां तव्हां दोस्तनि जे लाइ सूखड़ियूं खणी हाज़िर थींदासीं। तेसिताईं पंहिंजो रखिजो ख़्यालु ऐं असांखे दुआनि में रखिजो यादि। अल्लाह हाफ़िज़।